अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां व्हाट्सएप, इंस्टाग्राम ऐं फेसबुक। जीअं त फेसबुक ते वीडियो ऐं इमेजिस जो इशू आहे, उन खां अलावा व्हाट्सएप ते फ़ोटोज़ ऐं वॉइस मैसेज, उन खां अलावा वीडियो डाउनलोड न पई थिए। इहो जेको बि मसइलो आहे फेसबुक, व्हाट्सएप या इंस्टाग्राम, इहो जेको इशू आहे इहो आहे सर्वर जो इशू आहे। बाक़ी जेके ही 2 मिंट ऐं 10 सेकंड जो वॉइस हले पियो, इहो हिकु कमाइण जो ज़रियो आहे। बाक़ी अहिड़े क़िस्म जी काई बि ॻाल्हि कोन आहे। ऐं तव्हां असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेक्स्ट मैसेज लिखी करे इहे ग़लति ॻाल्हियूं हलायूं पिया, फेक आइडियूं। ऐं जेके व्हाट्सएप वारा आहिनि उहे तव्हां असां खां वधीक कमाइनि था। हींअर जेतिरी मूंखे नॉलेज आहे, मां तव्हांखे पंहिंजी नॉलेज मुताबिक़ ॿुधायां पियो त हीउ जेको व्हाट्सएप जो इशू आहे इहो सर्वर जो इशू आहे। बाक़ी अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन आहे। हीअ जेके दोस्त ॻाल्हियूं कनि पिया या 2 मिंटनि जो 2 मिंट 10 सेकंड जो वॉइस हले पियो, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हीउ मसइलो को बि कोन आहे, हीउ सुभाणे ताईं मसइलो हल थी वेंदो। सर्वर जो मसइलो आहे ऐं तव्हां असां खां वधीक हुननि खे लॻल आहे। वॾी महिरबानी, हिन वीडियो खे शेयर कंदा।